खाहोड़िन खणी साजुर बधा संदरा। लफ्ज़ आहे खाहोड़ी, जंहिंजी माना आहे ॾुथ ते गुज़रान कंदड़ या ॾुथ दोरींदड़ या ॾोथी। ॾोथी उहे हूंदा आहिनि जेके ॿूटनि ऐं ॿूड़नि जूं पाड़ूं खेड़े गाह जा ॿिज ऐं दाणा गुज़रान लाइ चूंडीनि। लफ़्ज़ खाहोड़ी जी इस्तिलाही माना थींदी जिदोजहद ऐं जुस्तजू कंदड़। उहे खाहोड़ी संदरो ॿधी डिघे सफ़र लाइ तयारु थिया आहिनि। संदरो ॿधी निकिरण जी ॻाल्हि तॾहिं थींदी आहे जॾहिं कंहिं डिघे ऐं ॾुखे सफ़र लाइ तयारी कजे। ॾोरींदे में डूंगरे कयाऊं पाण पणी। हिते लफ़्ज़ आहे ॾोरींदे, माना ॾोरण, ॻोल्हण, भागण। ॿियो लफ़्ज़ आहे डूंगरे, मतिलबु जबलनि में या पथरनि में। पाण पणी ॿिनि लफ़्ज़नि जो पाण में मिलाप आहे। पाण पणी, पाण ख़ुदि, हस्ती, पणी खाक मिटी। पाण पणी जो मतिलबु थींदो ख़ुदि खे खाक करे या ख़ुदि खे फना करे। उन्हनि खाहोड़ियुनि जबलनि जे रस्तनि ते या जबलनि ते ॾुथ ॻोल्हण में पाण खे एतिरो त मशगूल कयो जो उन कम में पाण खे फना करे छॾियाऊं। जबलनि जो पंधु तमामु ॾुखियो हूंदो आहे, पेर पिथूं थी पवंदा आहिनि। ऐं वरी उन्हनि ॾुखियनि ऐं तकलीफ़ुनि वारे जबलनि ते ॾुथ ॻोल्हण त वधीक ॾुखियो हूंदो आहे। उन कम लाइ पाण खे पचाइणो यानी फना करणो पवे थो। ॾुखनि ॾील हणी छेह लधाऊं छपरे। लफ़्ज़ आहे ॾील, माना बदन या जिस्म। छेह माना दंग, हथ या पछाड़ी। छपरे मतिलबु जबलनि में या पथरनि में। उन्हनि खाहोड़ियुनि पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ में विझी पहाड़नि जे आख़िरी छेड़े ते पहुता। तकलीफ़ुनि ऐं ॾुखनि खां पोइ उहे मंज़िल ते पहुता। हिन बैत में शाबलत भिटाई नसीहत कई आहे त जेकॾहिं असांखे मंज़िल ते पहुचणो आहे त उन लाइ असांखे संदरो ॿधी निकिरणो पवंदो। रस्ते में घणियूं ई तकलीफ़ूं मिलंदियूं, पर असांखे पोइ ते हटणो न आहे। उन्हनि तकलीफ़ुनि ऐं ॾुखनि खां पोइ उन जिदोजहद करण खां पोइ मंज़िल मिलंदी आहे। खाहोड़ियुनि खणी साजुर ॿधा संदरा। ॾोरींदे में डूंगरे कयाऊं पाण खणी। ॾुखनि ॾील हणी छेह लधाऊं छपरे।